नाज़रीन, सांगड़ में एसएसपी ऐं उनजी घरवारी समेत वधीक 5 माण्हू कोरोना वायरस जो शिकार थी विया आहिनि। वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां सां राब्ते में आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर नादर बुर्दी। जी नादर, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी, सांगड़ में कोरोना बेकाबू थी वियो आहे। एसएसपी सांगड़ ऐं संदसि घरवारी ऐं 2 ॿार पिणु कोरोना जो शिकार थी विया आहिनि। कुछ ॾींहं अंदरि कोरोना के केसनि में तेज़ी सां इज़ाफ़ो थी रहियो आहे। सांगड़ शहर जे हिकु मैकेनिक कोरोना सां लाॾाणो करे वियो ऐं हिकु रिटायर मास्तराणी जेका हैदराबाद इलाज हेठि हुई साहब पिणु लाॾाणो करे वई आहे। सांगड़ में काल ताईं कोरोना मुतासिरनि जो अंग 240 हो, जॾहिं त वॾे अंग में कोरोना मुतासिर तेज़ न थियण जे करे ज़ाहिर न थिया आहिनि। ॿिए पासे सांगड़ में किथे बि सरकारी एसओपीज़ ते अमल न थी रहियो आहे। शहर जे अक्सर इलाइक़नि ऐं मार्केटनि में रश बरक़रार आहे। जॾहिं त एसएसपी सांगड़ उनकी फैमिली की कोरोना पॉजिटिव अचण बाद एसएसपी सांगड़ पंहिंजे ॿारनि सां गॾु घर में आइसोलेट थी वियो आहे। जॾहिं त सांगड़ ज़िले अंदरि कोरोना वायरस मरीज़नि जो अंग वधी 248 थी वियो आहे, जंहिंमां 85 मरीज़ जेके आहिनि उहे सिहतयाब थी विया आहिनि। जी नादर, अवां जी महिरबानी।